आगा के अवांखे घोटकी मां कचे जे ॻोठ लालण सुंदराणी में नींगरी उड़ी विगे फोत थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे आगाह कंदा हलूं। घोटकी मां कचे जे ॻोठ लालण संदराणी में नींगरी उड़ी विगे फौत थी वई आहे। नींगरी सतण संदराणी जे घर में कोहराम मची वियो आहे। ॻोठ लालण संदराणी, गुलाम कादर संदराणी ऐं ॿियनि ॻोठनि में केतिराई ॿारड़ा हिन वक़्तु बि उरड़ी में मुब्तला आहिनि। अपडेट कयूं पिया। घोटकी मां कचे जे ॻोठ लालण सुंदराणी में नींगरी उड़ी विगे फोत थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां मुश्ताक लगारी खां। मुश्ताक, छा तफ़सील आहिनि? जी, घोटकी जे कचे वारे इलाइक़े जे ॻोठ लालण सुंदराणी में 7 वरनि जी निंगरी पतन धी गुलाम कादर सुंदराणी उड़ी विगी फोत थी वई आहे। जीअं निंगरी जो जेको फोत थियण जो इतला घर में पहुतो त घर में जेको कहराम अची वियो आहे। कचे वारे इलाइक़े जे ॻोठनि लालण सुंदराणी, गुलाम कादर सुंदराणी ऐं ॿियनि ॻोठनि में केतिरनि ई ॿारनि खे उड़ी जी बीमारी में मुब्तला आहिनि। घोटकी जे सिहत खाते पारां अञा ताईं को बि जेको उपाउ न वरिता नी। होॾां ॻोठनि वटि इहो चवण जा असांजा केतिरा जेके ॿार उड़ी जी बीमारी में मुब्तला आहिनि, पर सिहत खाते खे ॿुधाइण बावजूदि बि सिहत खातो जेको आहे असां वञी ॿारनि जे इलाज लाइ को बि उपाउ न वरितो। हुन मुतालबो कयो त सिहत खातो उपाउ वटि जीअं त ॿार जेके उड़ी वारी बीमारी खां बची सघनि। जी, महिरबानी अवां जी मुश्ताक अपडेट करण लाइ।